ज़िंदगी ॾुखी बि गुज़री वेंदी आहे, ज़िंदगी सुखी बि गुज़री वेंदी आहे। ॾिसणो इहो पवंदो आहे त ज़िंदगी कहिड़े तरीक़े सां गुज़ारिजे थी ऐं ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो कहिड़ो हुजे थो। हालतुनि जो मुक़ाबिलो करण वारा ई ज़िंदगी में कामयाबु हूंदा आहिनि। सो उन हालतुनि जे मुक़ाबिले करण में जेको वॾो जेको किरदारु हूंदो आहे उहो दुआउनि जो हूंदो आहे। दुआऊं मोमिन जो हथियार हूंदियूं आहिनि। मां मोमिन त न आहियां पर दुआउनि ते यकीन रखां थो, जीअं ॿिया मुस्लमान दुआउनि ते यकीन रखनि था। हर मुस्लमान दुआ ते यकीन रखे थो, अहिड़े ई तरीक़े सां मां बि दुआउनि ते यकीन रखां थो ऐं इन हिसाब सां अॼु मां आयो आहियां शहीद शाह शकूर जी मज़ार ते दरगाह ते दुआ घुरण त ही अलाह जा वली आहिनि, अलाह जा दोस्त आहिनि। अलाह पंहिंजे दोस्तनि जी ॿुधंदो आहे। जीअं तव्हांजो को कंहिंसां को मसइलो हुजे, को मसइलो हल न थींदो हुजे, कंहिं माण्हू में तव्हांजो कमु हुजे ऐं उहो माण्हू तव्हांजो कमु न कंदो हुजे त पोइ उन लाइ तव्हां उनजे दोस्तनि खे या उनजे वेझे वारनि माण्हुनि खे ॻोल्हींदा आहियो जेको मुश्किल कमु हुजे न थिए ऐं दोस्त पंहिंजे दोस्त खे चवे उहो कमु थी वञे। त अहिड़े तरीक़े सां ही वली अलाह जा दोस्त आहिनि। अलाह ताला हिननि जी ॿुधंदो आहे। त अॼु मां बि शहीद शाह शकूर जी मज़ार ते आयो आहियां, दुआ घुरण आयो आहियां त ही दुआऊं तक़दीर तब्दील कंदियूं आहिनि, मुक़दर तब्दील कंदियूं आहिनि। अणथियणियूं दुआनि जे ज़रिए अणथियणियूं थी वेंदियूं आहिनि। ही जेका तव्हांजे साम्हूं नज़र अचे थी या शहीद शाह शकूर जी मज़ार आहे, ही शहीद आहे ऐं शहीदनि जे बारे में तव्हां खे चङी तरह ख़बर आहे त शहीद ज़िंदा हूंदा आहिनि, उन्हनि जो रिज़्क़ मुक़ररु थियल हूंदो आहे, उहे रिज़्क़ खाईंदा आहिनि। त ही शहीद शाह शकूर जी दरगाह आहे, शहीद शाह शकूर जी मज़ार आहे। मां हिते दुआ घुरण जे लाइ आयो आहियां ऐं जेका दुआ घुरी वञे थी अलाह ताला खां, जेका दुआ घुरी वञे थी उन वलियुनि जे वसीले जेका दुआ घुरी वञे थी उन दुआ में मज़ो तॾहिं ईंदो आहे, उन दुआ में असरु तॾहिं तव्हां पैदा तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां ॿियनि जे लाइ दुआऊं घुरो। त इन जे लाइ इहो मशहूरु आहे जॾहिं तव्हां ॿियनि जे लाइ दुआ घुरंदो त तव्हांजूं दुआऊं पाण ई क़बूल थी वेंदियूं। त ॿियनि जे लाइ दुआ घुरण सां दुआउनि जे क़बूलियत जो यकीन करणु खपे। दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि ऐं दुआउनि खे अलाह ताला ॿुधंदो आहे। का बि दुआ रद्द न थींदी आहे। अलाह ताला ॾे का बि दुआ रद्द कोन थी थिए। दुआ जे रद्द जो तसव्वुर बि कोन्हे, पर इंसान जे लाइ इहो ज़रूरी आहे त उन दुआउनि जे मामलनि खे सम्झी सघे, दुआउनि जे उन्हनि क़बूलियत खे पंहिंजे दोस्तनि जे लाइ दुआ घुरूं था। दोस्तनि जा बेड़ा पार करे मुंहिंजो दोस्त आहे एजाज़ बिन, मां हैदराबाद पहुतो आहियां। एजाज़ बि सां गॾु आहे। एजाज़ सां मां ज़िंदगीअ जे मामलनि ते ॻाल्हायो आहे, ज़िंदगी जे ख़ूबसूरतियुनि ते ॻाल्हायो आहे, ज़िंदगी जे नाकामियुनि ते ॻाल्हायो आहे। त एजाज़ बि ज़िंदगी जे नाकामियुनि खे कामयाबियुनि खे सम्झे थो, ज़िंदगी जे मामलनि जे बारे में ॼाण रखे थो ऐं ज़िंदगी जे हुसन खे, ज़िंदगी जी ख़ूबसूरती खे बि चङी तरह सम्झे थो। ज़िंदगी खां चङी तरह वाक़ुफ़ु आहे, ज़िंदगी जे दोस्तनि खां दुश्मन खां चङी तरह वाक़ुफ़ु आहे ऐं चङी तरह ही ॼाणे थो त दोस्ती सां दोस्तनि सां दोस्ती कीअं निभाइबी आहे। त दोस्ती जे निभाइण जो फन मुकमल तौर ते त कोन सिखियो आहे, पर काफ़ी क़दुरु उन्हनि मामलनि खे सम्झी चुको आहे, काफ़ी क़दुरु उन्हनि मामलनि खे ॼाणे चुको आहे। अॼु ॿियनि बि खोड़ सारनि मामलनि ते हिन सां ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं हीअ आहे शोएब असलम। हिन सां ख़ौफ़ जे मामले ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ज़िंदगी में ख़ौफ़ जी छा अहमियत आहे, ज़िंदगी में ख़ौफ़ जी छा हैसियत आहे, त उन ते बि हिन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे ऐं ख़ौफ़ जे बारे में ॿुधायो आहे। ख़ौफ़ इंसान खे कामयाबियुनि जी तरफ़ वधण जे लाइ रस्ता बि ॾेखारे थो ऐं कामयाबियुनि खां रोके बि थो। त ही इरफान राहुजो आहे। इरफान राहुजे सां गॾु मानी खाधी आहे ऐं हाणे इरफान राहुजे खां मोकिलाइण जो टाइम अची वियो आहे। त ही पंहिंजे घर ॾे रवानो थींदो ऐं मां पंहिंजे घर ॾे रवानो थींदो। अॼु ॾाढे ख़ुशगवार मूड में आहे। हिनखे वापसि वञिणो आहे पंहिंजे शहर ॾांहुं। हिन जो शहर तव्हां चङी तरह ॼाणो था। हिन जो शहर जामशोरो आहे। जामशोरे जे हवाले सां तव्हांखे ख़बर आहे त जामशोरे जूं हवाऊं तमामु घणी मशहूरु आहिनि। जामशोरे जूं ख़ूबसूरत रातियूं, जामशोरे जा ख़ूबसूरत ॾींहं, ख़ूबसूरत शहर जा ख़ूबसूरत माण्हू। त ख़ूबसूरत शहर जे ख़ूबसूरत माण्हुनि मां
हिकिड़ो ख़ूबसूरत माण्हू आहे। जेतिरो ई ज़ाहिरी तौर ते ख़ूबसूरत आहे एतिरो ई हिन जो अंदरि बि ख़ूबसूरत आहे। हाणे मां पहुतो आहियां पंहिंजे प्यारे दोस्त एडवोकेट तारिक हुसैन कुरैशी सां मिलण जे लाइ अदालत में। त हाणे मां हिन सां मिलियो आहियां ऐं तव्हां ॾिसो पिया त हिन सां मुलाक़ात थी चुकी आहे। हाणे गंज थी वियो आहे। हाणे पाण हलूं था, हाणे पाण मोकिलायूं था अला निगहबान। वरी ज़िंदगी रही त वरी पंहिंजनि प्यारनि दोस्तनि